निअमत रब्बिक फहद्दिस। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। सबने के मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 1500 साल जश्न विलादत में लख लख मुबारक। अल्हम्दुलिल्लाह एडी गर्मी में एड़े ॾींहं में हिता मिसरी खोसे जे ॻोठ वरी उतां वापसि इहो इश्क़ आहे, मदीने वारे साईं सां मोहब्बत आहे ऐं इहा अक़ीदत आहे जो तव्हां असां एतिरो पंधु करे ओस ते ईंदव वरी वापसि आयो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह क़ुरान में फरमायो अम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस। जॾहिं अल्लाह जूं नेमत तव्हांखे मिले त उन जो खूब चर्चो कयो, उन जो खूब इज़हार कयो, उन जो खूब ॻाल्हि ॿोल कयो। जॾहिं अल्लाह जी नेमत मिली, अल्लाह जी नेमत इंसान खे अख मिली अल्लाह जी नेमत आहे, औलाद अल्लाह जी नेमत आहे, पूरो जिस्म अल्लाह जी नेमत आहे, घर बार ज़मीन माल मिल्कियत अल्लाह जी नेमत आहे। पर इहे नेमतूं सभु हिकिड़े पासे अल्लाह जे रसूल जे तरफ़ सां मिलियो आहे, उहा नेमत सभिनी खां वॾी नेमत आहे। ऐं अल्लाह फरमाए मुंहिंजी नेमत मिले त ख़ुशी कयो, मुंहिंजी नेमत मिले त उनजो इज़हार कयो। उनजे इज़हार जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, केॾी महिल जलसे जी सूरत में, केॾी महिल जुलूस अल्हम्दुलिल्लाह उन्हनि मिलाद मुस्तफ़ा जो जुलूस कयो। अॼु हिते हर साल थींदो आहे, पर अॼु वरी हिते मट ते आशिक़ रसूल ही मिलाद मुस्तफ़ा जो जुलूस कयो। भले थोरा ई थोरा हुजनि, पर आहियूं त मदीने वारे साईं जा उम्मती, आहियूं त मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना, पतई काई परवाना हुअण कीअं खपे। जिथां जिथां जुलूस गुज़रे ऐं जिथे जिथे अचे, जेके वेठा आहिनि या जेके बसनि ते रस्ते ते हूंदा आहिनि, उहे बि जुलूस में गॾिजी पवनि त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तव्हां ई असांजो रसूल आहे, जंहिंजे करे काइनात बनी, उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ुशीअ में शरीक थियणु खपे। सभई कमकार छॾे, इन में नंढ वॾाई कान्हे, इन में फिकाई कान्हे, इन में लज कान कबी, इन में हिकु मदीने वारो साईं राज़ी थींदो। उनजे करे इंशाअल्लाह जॾहिं बि किथे प्रोग्राम थिए, जुलूस हुजे, जलसो हुजे, मीलाद न हुजे, उते तव्हां ई असांखे शामिल थियणु खपे। अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे लख लख मुबारक जो तव्हां मदीने वारे साईं जे ख़ुशी में आयो। काफ़ी टाइम थी वियो आहे, तव्हां बि थकिजी पिया हूंदव। हाणे हिकिड़ो अर्ज़ु मुंहिंजो आहे, उहो कहिड़ो, सुभाणे इंशाअल्लाह 1-1:30 बजे हितां सॼो काफ़िलो ईंदो फरमान साईं चालीहे जे बंगले, उतां इंशाअल्लाह असांजे वैसन जी अॻुवाणी में इहो काफ़िलो निकिरंदो, रैली निकिरंदी, जुलूस निकिरंदो इंशाअल्लाह सत्तर बाईपास ऐं वापसी ते वरी असांजे मदर सत्तर मदीना पीर परियल शाह में अची इख़्तिताम पज़ीर थींदो। तव्हां जेके बीठा आहियो, मुंहिंजे मदीने वारे साईं जा उम्मती आहियो, मुंहिंजे महबूब जा आशिक़ आहियो, मुंहिंजे महबूब जा चाहण वारा आहियो, ऐं मुंहिंजे महबूब जे सदके हर शइ मिली। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाउ, उनजी ख़ुशीअ में तव्हां सुभाणे शरीक सभु चओ इंशाअल्लाह। मोटरसाइकिल ॾिसो केतिरियूं, मोटरसाइकिल हुजे, रक्शो हुजे, हटो हुजे, स्कूटी हुजे, कार हुजे, जेका बि अल्लाह तव्हांखे सवारी जहिड़ी नेमत ॾिनी आहे, उन में चढ़ी फरमान साईं चालीहे जो उतां जुलूस हलंदो बाईपास ते इंशाअल्लाह। हाणे हथ खणी इज़हार कयो, इंशाअल्लाह जुलूस ईंदो। मथे हथ पवंदा खणो, इन्हनि जो पाणी जो वारो हूंदो, जेको कमु हूंदो, इहे कमु सभई हिते पिया हूंदा। मदीने वारो मुस्तफ़ा राज़ी, अल्लाह तव्हांजी ख़ुशी खे आबाद रखे। आमीन या रब्बल आलमीन।